नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछिणो आहे। हाँ त भक्तीअ में ॾिसंदा आहियूं हाँ कि मंदिरनि में हाँ केर बि कंहिं भॼन ते भक्तीअ में माण्हू खोइजी वेंदा आहिनि बिल्कुलु परमात्मा जी यादि में। हाँ त इनखे छा अतींद्रिय सुख चइबो आहे गोप गोपियुनि जो? हाँ ॾिसो, हिन जे लाइ असां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदासीं कि अतींद्रिय सुख जो मतिलबु छा थींदो आहे। ॾिसो, इंद्रियनि जो मतिलबु थींदो आहे इहो शरीर, इहे शरीर जे जेका अलॻि अलॻि पार्ट्स आहिनि न, हिनखे इंद्रिय चइबो आहे। त अतींद्रिय मतिलबु इंद्रियनि खां बि परे जो सुख। अच्छा। त उहो जेको सुख थींदो आहे उहो पाण कॾहिं महसूसु कंदा आहियूं जॾहिं पाण हिन देह खां परे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झूं। मतिलबु मां इहा देह न आहियां, मां केरु आहियां? चैतन्य शक्ति आत्मा आहियां। अच्छा। त मुंहिंजी आत्मा जॾहिं परमात्मा खे पहचानदी, सभिनि खां पहिरियों त मां पंहिंजे पाण खे पहचाना कि मां केरु आहियां, पोइ मुंहिंजो बाप परमात्मा केरु आहे। जॾहिं इहा पाण खे अनुभूति थींदी आहे न, शरीर जो भान ख़तम थी करे आत्मा परमात्मा खे यादि कंदी आहे, त हुनखे जेकी सुख जी महसूसता थींदी अथसि, शांति जी, आनंद जी, प्रेम जी, ज्ञान जी, पवित्रता जी, हिनखे इंद्रियनि खां परे सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता जी महसूसता चइबो आहे। ॾिसो, अञा ताईं त पाण मुख सां कुझु खाईंदा आहियूं त जीभ सुठो लॻंदो आहे, उनजो सुख भोगंदा आहियूं। अखियुनि सां कुझु चीज सुठी ॿुधूं था, हुनखे सुख चईंदा आहिनि। हाणे भक्ति में माण्हू गानो ॿुधी करे उन में झूमनि था, कृष्ण जो नाम ॿुधी करे, राम जो नाम या कहिड़े बि भॻवान जो, या तव्हां चयो परमात्मा जो, बसि हुनजो नाम ॿुधी करे या माण्हू झूमनि था गीत ते, या कोई बि सत्संग आदि थिए थो हुन ते। लेकिन कन सां ॿुधनि था तॾहिं त अहिड़ो सुख, मज़ो, ख़ुशी थी अचेनि, तॾहिं डांस था करनि न। हिन ॿुधण खां बि परे सिर्फ़ु आत्मा खे ये स्मृति आहे कि मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, हुन सां मुंहिंजो सभु संबंध आहे। ये देह, देह जा संबंधी, देह जा पदार्थ, देह जी वस्तु, देह सां रिलेटेड सभु चीजूं भुलिजूं। और जॾहिं आत्मा पंहिंजे पाण खे पहचाने, परमात्मा खे पहचाने, उहो थींदो आहे अतींद्रिय सुख। ते जेको ॿुधायो न, अतींद्रिय सुख पूछो त गोपी वल्लभ जे गोप गोपिन खां पुछो। त परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, त सभिनि खां पहिरियों पाण खे हिन देह सां, पाण खे चईंदा आहिनि हिन देह खे भूलो। हिन देह में मां कर्म करायां थी, वेठी आहियां मां हिन आत्मा हिन देह में, हिन देह खे कर्म करायां थी, देह खे खारायां थी, प्यारां थी, हलायां थी, कमु करायां थी देह सां। लेकिन त बि मां हिन खां न्यारी चैतन्य आत्मा आहियां। त इहे जॾहिं परमात्मा असांखे अभ्यास कराईंदो आहे, ऐं जॾहिं असां परमात्मा जी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं आत्मिक स्थिति में रही करे, भले तव्हां गीत आदि ॿुधो, भक्ति में तव्हां चयो न गीत ॿुधी करे असां नचूं था, लेकिन हाणे परमात्मा बाप चए थो कि तव्हां उते त देह जे भान में अची करे गीत ॿुधंदा आहियो न, हिते तव्हांखे मां जेको ॻाल्हियूं ॿुधायां थो उहो देह सां डिटैच, अलॻि थी करे मां आत्मा हिन ॻाल्हियुनि खे कन सां ॿुधां थी। लेकिन ॿुधां केरु थी? मां आत्मा। त आत्मा अंदर ई अंदर ख़ुशि थींदी रहंदी आहे। पोइ हुनजी ख़ुशी पेरनि सां, हथनि सां या मुंहं सां नज़र न ईंदी आहे। जीअं ख़ुशि थींदा आहियूं त माण्हू नचंदा आहिनि या खूबंदा आहिनि, या हथनि सां ईअं हेॾे होॾे डांस कंदा आहिनि, या ॿियनि सां ई ॻाल्हाए करे ख़ुशी शेयर कंदा आहिनि। अतींद्रिय सुख अर्थात मां आत्मा परमात्मा सां मिलन मनायां थी, हुनजी ॻाल्हियूं ॿुधां थी, त अंदर ई अंदर मां आत्मा ख़ुशि थी थियां, प्रसन्न थी थियां। इहो चइबो आहे अतींद्रिय सुख। त इहो कॾहिं थींदो आहे जॾहिं कलयुग जे अंत, सतयुग जी आदि में परमात्मा ब्रह्मा तन में ईंदा आहिनि, जॾहिं पाण खे अभ्यास कराईंदा आहिनि त आत्मा, मां तव्हांजो पीउ परमात्मा, हाणे मां तव्हांखे
ज्ञान जी सृष्टि चक्कर जो ज्ञान आत्मा परमात्मा जो ज्ञान ॾियां थो, कीअं तव्हां इहे सृष्टि ते चक्कर लॻायो 4 युगनि में। त इहे सभु नॉलेज जी ज्ञान जी ॻाल्हियूं आत्मा ॿुधंदी आहे ऐं ख़ुशि थींदी आहे, पंहिंजे पीउ सां मिलंदी आहे, त हुनखे जो सुख जी महसूसता थींदी, त उनखे चइबो आहे इंद्रियनि खां परे जो सुख, अतीन जो सुख। त असली में गोपी वल्लभ केरु आहे? परमात्मा। ऐं परमात्मा गोपी वल्लभ जी पाण सभु गोपियां ई आहियूं, जेको बि आत्मिक स्थिति में रही करे परमात्मा सां मिलनि थी, मनाइनि, ॻाल्हाइनि थियूं, हुननि जी ॻाल्हियूं ॿुधनि थियूं, उहो थींदियूं आहिनि सच्ची सच्ची गोपिकाएं। ठीकु आहे। ये कृष्ण जो जेका ॾेखारींदा आहिनि, कृष्ण गोपियुनि सां रास कई, हाणे उहो त सतयुग जो महाराज कुमार, उहो थोरी ईअं गलनि में वञी बांसुरी वॼाईंदो, हुनजे पुठियां ईअं छोरियूं बजदी ईंदियूं, जेकी बि गोपी चईंदा आहिनि न, कृष्ण बांसुरी वॼाईंदो त सभु गोपी अची करे। ये असल में कृष्ण जो चरित्र न आहे, ये हाणे संगम युग ते परमात्मा जेको कार्य कई, परमात्मा जॾहिं धरती ते आयो, ज्ञान ॿुधाइण लॻियो, तॾहिं मनुष्य आत्मा ई पंहिंजे शरीर जे भान खे भुलिजी करे आत्मिक स्थिति में रही करे परमात्मा सां इहे ज्ञान ॿुधनि पियूं, ऐं अंदर ई अंदर आत्मा ख़ुशि पई थिए। ॿाहिरां जो डांस न, अंदर ई अंदर आत्मा ख़ुशि थी करे ये तो अच्छी थी। अच्छा, ठीक है। जी दीदी, हाँ, थैंक यू।